गिम्स अस्पताल ग़रीबनि लाइ बेलाभ बणियल कोट बंगलो जो रिहायशी फयाज़ अली ख़ासकेली जा गिम्स इंतज़ामिया लखे रुपया टेस्टुनि ते ख़र्च कराइण बाद गुर्दो ट्रांसप्लांट करण लाइ रुगो तारीख़ ॾियण लॻा। फयाज़ ख़ासकेली वालिद दाहींदे चयो त केतिरनि ई महीननि खां गिम्स अस्पताल जा चकर काटण ते मजबूर आहियूं। गिम्स इंतज़ामिया लाहौर ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ लेबॉर्टरियुनि मां हज़ारे रुपयनि जूं टेस्टूं कराइण बावजूद बि गुर्दो ट्रांसप्लांट न पई करे। जॾहिं त संदसि भेण जो गुर्दो बि मैच थी वियो। फयाज़ जे वालिद ॿुधायो त घर जो कमाइण वारो वाहिद फ़र्द फयाज़ आहे जेको हिन बीमारी में मुब्तला आहे। मां पंहिंजो घर पिणु पुट जे इलाज लाइ गिरवी रखी छॾियो आहे, पर जॾहिं बि गिम्स अस्पताल वञूं था त हू ॿाहिरें लेबॉर्टरियुनि जो ॻरियूं टेस्टूं लिखी करे मोटाए था छॾनि। फयाज़ ऐं वालिद कोटेजी जे समाजी अॻवाननि समेत चूंडियल नुमाइंदनि मंसूर हुसैन वसाण, सैयदा नफ़ीसा शाह ऐं नवाब वसाण खे अपील कंदे चयो त ख़ुदारा असांजी मदद करे असांजो गिम्स मां इलाज करायो वञे जीअं मुंहिंजे बचिड़े जी हयाती बची पवे। मुंहिंजो पुटु आहे 3 साल जा गुर्दा ख़तम आहिनि। हिन जी जेका सिस्टर आहे उहो गुर्दो ॾेई चुकी आहे, मैच बि थियल आहे, पर डॉक्टरनि इहो असांखे भॼाईंदा टुकाईंदा था रहनि। ऐं टेस्ट कराए लाहौर जी कराए 51,000 ओॾो भरियो आहे। मुंहिंजो 60,000 में घर मां गिरवी रखियो आहे। हिन वटि का शइ कान्हे। हाणे मां त चवां ख़ुदा जे वास्ते मुंहिंजे पुट खे गुर्दो विझो त मां आज़ादु थियां, मां रोज़ी कयां। मुंहिंजे बचे आहे इहो कमाइण वारो बि इहो हिकु ई आहे, ॿियो मुंहिंजो कोई कोन्हे। तो हिन जा 2 धीअरूं आहिनि, हिकिड़ो पुटु नंढड़ो अथसि, 3 ॿार अथसि। ख़ुदा जे वास्ते असां ॿियो कुझु न कयो, मुंहिंजे पुट खे गुर्दो पए। असांजी मुंहिंजी न्याणी आहे, उहा ॾे थी, हुनजो मुड़ुसु लिखी ॾिनो आहे, मां लिखी ॾिनो आहे, मुंहिंजी हुनजी माउ लिखी ॾिनो आहे, सभिनी लिखी ॾिनो आहे। पर डॉक्टर असांखे रुॻो भॼाईंदो आहे टेस्ट में। हाणे अॼु बि जेको असां टेस्ट ॾिनो आहे, आगा मेडिसिन में हे कराए ॾियो, रोज़ जॾहिं खां वञो हे कराइजो, हे कराइजो। हाणे त मूं वटि का शइ कान रही आहे। ठीकु बसि जीअं त गिम्स अस्पताल वारनि ॾाढो भॼायो आहे। 3 सालनि खां ऑपरेशन कोन था कनि। असांजी सिस्टर गुर्दो बि मैच आहे, 3 सालनि खां भॼाए थकाए छॾियनि। कंहिंमहिल टेस्ट कहिड़ी साईं, कंहिंमहिल टेस्ट कहिड़ी आहे, टेस्टूं कराए थकी पिया आहियूं। हाणे साईं वरी ॿीहर असांखे टेस्टूं था कराइनि। असां ग़रीब माण्हू का शइ न आहे साईं, हिन पंहिंजी रुॻो टेस्ट टेस्ट आहे।